कराची जिले के लियारी में पंचमाड़ इमारत रही पई 4 ॼणा फौत 6 ज़ख्मी। बगदादी में रिहायशी इमारत किरी पट पइजी पई। रेस्क्यू सिरियन मौसम इमारत जे अमल हेठां 4 ॼणनि जा लाश कढिया विया। 6 ॼणनि खे ज़ख्मी हालत में कड़े अस्पताल मुंतकिल कयो वियो। 3 ज़ख्मी जी हालत गणती जोगी। इलाइक़े में इमदादी कार्रवायूं ऑपरेशन जारी। अञा बि माण्हू मलबे हेठि दबियल हुजण जो ख़दशो ज़ाहिर। वॾे वज़ीर मादली शाह इमारत ढहण जो नोटिस वरितो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे इख्तियारनि खां रिपोर्ट तलब। मुराद अली शाह जो चवणु आहे त ज़ख़्म थी पियल इमारतनि जी तुर्त निशानदाही कई वञे। इंसानी जान जो तहफ़ुज़ तरजीह आहे। लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। पाक अफ़गान सरहद ते ख़ारजी दहशतगर्दनि जी दरानंदाज़ी जी कोशिश नाकाम। उत्तर बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जे इसराइती कार्रवाई में 30 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि उत्तर बलूचिस्तान जे हसन खेल में दाख़िल थियण जी कोशिश कई। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां भारतीय साख्ता हथियार गोला बारूद ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो रफ़ेड़ पकड़ींदड़ ख़ारजनि जे मुकम्मल ख़ात्मे जे क़ौमी अज़्म जो इज़हार। भारतीय हिमायती 30 दहशतगर्दनि खे जन बेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सेस खे भेटा पेश। सदर सिक्योरिटी फोर्सेस जी बहादुरी खे साराहियो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त दहशतगर्दनि जे मुकम्मल ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवायूं जारी रहंदियूं। फोर्सेस पारां भारतीय हिमायती दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ कामयाब कार्रवाई ख़ुशीअ जोगी आहे। दहशतगर्द अंसरनि जे ख़ात्मे मुल्की दिफ़ा लाइ संदन इरादा अटल रहंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाक फौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ लोही भित वांगुरु बीठल आहे। हू मुल्क मां हर क़िस्म जी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में हाकारी अंदाज में कारोबार जारी। स्टॉक मार्केट में 100 इंडेक्स में 724 पॉइंट जी बाद इंडेक्स 1,31,411 जी नई बुलंद तरीन सतह ते पहुंची वई। गुज़िरियली 100 इंडेक्स 1,20,686 पॉइंट जी नई बुलंद तरीन सतह ते बंद थी हुई। इक़्तिसादी सरकारी तंज़ीम सरबराह इजलास आज़रबाईजान जे शहर कानकंदी में थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इजलास में शिरकत लाइ पहुची वियो। आज़रबाईजान जे सदर इल्हाम अलीफ वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी आजिया कई। इजलास में शहबाज शरीफ इलाक़ाई मामलनि ते पाकिस्तान जो नुक़्तो पेश कंदो। वज़ीर आज़म इलाक़ाई राब्तनि वापारकी हथी ऐं पाईदार तरक़ी लाइ क़दमनि ते ज़ोर ॾींदो। को सम्झे थो त गार कंदे बदमाशी सां केस खटी सघे थो त ग़लति आहे। वक़्त जी ज़रूरत आहे त मुआशरे में बर्दाश्त ऐं रफ़ादारी खे हथी वठाई वञे। इंसाफ़ जी फरहमी लाइ बेच ऐं बाद में मज़बूत सरकार अंतर आहे। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी जो जारसदा में बार एसोसिएशन खे ख़िताब। चवे थो कानून जी बालादस्ती इंसाफ़ जी फरहमी में वकीलनि जो अहम किरदारु आहे। सस्ती बिजली पैदा करण बावजूद KP खे महांगी ॾिनी पई वञे। गज़ा में यहूदी फ़ौज जा हमला न रुकिया। वधीक 28 फ़लस्तीनी शहीद, 2 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली फ़ौज गज़ा सिटी में स्कूल ते बमबारी कई। इमदाद जे उछड़े कंदड़ माण्हुनि खे बि निशानो बणाए वियो। गज़ा में 24 कलाकनि दौरान इसराइली फ़ौज जे हमलनि में 118 माण्हू शहीद ऐं दर्जने ज़ख़्मी थिया। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त गज़ा में बका जूं आख़िरी उमीदूं बि ख़तमु कई पियूं वञनि। गज़ा में केस न पहुचाई पई त संगीन नतीजा साम्हूं ईंदा। गैस जी फरहमी बंदि हुजण सबबि ताज़ो ॼावल ॿारनि लाइ इनक्यूबेटर बंदि थी वेंदा। मीरपुर माथिले भरिसां लाहौर खां कराची वेंदड़ मालगाड़ी जूं 5 बोगियूं पटड़ी तां लही पयूं। बोगियूं पटड़ी तां लहण सबबि रेलगाॾियुनि जी अच वञ बंदि कई वई। रेलवे इंतज़ामिया जो चवणु आहे त रेलवे ट्रैक जी बहाली जो कमु जारी आहे। जल्द रेलगाॾियुनि जी अच वञ बहाल कई वेंदी। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। मातमी जुलूस, मजलिसूं ऐं नुवाखानी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद में नसीराबाद, लाड़काणू, सखर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में 7 मुहर्रम जा जुलूस बरामद। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त।